नाज़रीन, हुकूमती वफ़द राणा सनाउल्लाह जी अॻवानी में अख्तर मेंगल सां मुलाक़ात कई आहे। हुकूमती वफ़द में तारिक फज़ल चौधरी, ख़ालिद मक्सी ऐं एजाज़ जखरानी शामिल आहिनि। राणा सनाउल्लाह जो चवणो त अख्तर मेंगल इस्तीफ़ा ॾेई पंहिंजे तक जे माण्हुनि ऐं असांखे सरप्राइज़ ॾिनो। राणा सनाउल्लाह जो चवणो त सभु गॾिजी अख्तर मेंगल सां ॻाल्हियूं कंदासीं ऐं संदसि शिकायतूं ॿुधंदासीं। अवांखे नाज़रीन अपडेट कंदा हलूं ऐं हुकूमती वफ़द राणा सनाउल्लाह जी अॻवानी में अख्तर मेंगल सां मुलाक़ात कई आहे। हुकूमती वफ़द में तारिक फज़ल चौधरी, ख़ालिद मक्सी ऐं एजाज़ जखरानी शामिल हुआ। राणा सनाउल्लाह जो चवणो त अख्तर मेंगल इस्तीफ़ा ॾेई पंहिंजे तक जे माण्हुनि ऐं असांखे सरप्राइज़ ॾिनो। राणा सनाउल्लाह जो चवणो त सभु गॾिजी अख्तर मेंगल सां ॻाल्हियूं कंदासीं ऐं संदसि शिकायतूं ॿुधंदासीं। हुकूमती वफ़द राणा सनाउल्लाह जी अॻवानी में अख्तर मेंगल सां मुलाक़ात कई आहे। हुकूमती वफ़द में तारिक फज़ल चौधरी, ख़ालिद मक्सी ऐं एजाज़ जखरानी शामिल हुआ। राणा सनाउल्लाह जो चवणो त अख्तर मेंगल इस्तीफ़ा ॾेई पंहिंजे तक जे माण्हुनि ऐं असांखे सरप्राइज़ ॾिनो। राणा सनाउल्लाह जो चवणो त सभु गॾिजी अख्तर मेंगल सां ॻाल्हियूं कंदासीं ऐं संदसि शिकायतूं ॿुधंदासीं। अवांखे नाज़रीन अहम ख़बर ॾींदा हलूं। हुकूमती वफ़द राणा सनाउल्लाह जी अॻवानी में अख्तर मेंगल सां मुलाक़ात कई आहे। हुकूमती वफ़द में तारिक फज़ल चौधरी, ख़ालिद मक्सी ऐं एजाज़ जखरानी शामिल हुआ। राणा सनाउल्लाह जो चवणो त अख्तर मेंगल इस्तीफ़ा ॾेई पंहिंजे तक जे माण्हुनि ऐं असांखे सरप्राइज़ ॾिनो। राणा सनाउल्लाह जो चवणो त सभु गॾिजी अख्तर मेंगल सां ॻाल्हियूं कंदासीं ऐं संदसि शिकायतूं ॿुधंदासीं। अवांखे आगाह कंदा हलूं। हुकूमती वफ़द राणा सनाउल्लाह जी अॻवानी में अख्तर मेंगल सां मुलाक़ात कई आहे। हुकूमती वफ़द में तारिक फज़ल चौधरी, ख़ालिद मक्सी ऐं एजाज़ जखरानी शामिल हुआ। राणा सनाउल्लाह जो चवणो त अख्तर मेंगल इस्तीफ़ा ॾेई पंहिंजे तक जे माण्हुनि ऐं असांखे सरप्राइज़ ॾिनो। राणा सनाउल्लाह जो चवणो त सभु गॾिजी अख्तर मेंगल सां ॻाल्हियूं कंदासीं ऐं संदसि शिकायतूं ॿुधंदासीं। हुकूमती वफ़द राणा सनाउल्लाह जी अॻवानी में अख्तर मेंगल सां मुलाक़ात कई आहे। अहम ब्रेकिंग न्यूज़ अवांखे ॾियूं पिया। हुकूमती वफ़द राणा सनाउल्लाह जी अॻवानी में अख्तर मेंगल सां मुलाक़ात कई आहे। हुकूमती वफ़द में तारिक फज़ल चौधरी, ख़ालिद मक्सी ऐं एजाज़ जखरानी शामिल हुआ। राणा सनाउल्लाह जो चवणो त अख्तर मेंगल इस्तीफ़ा ॾेई पंहिंजे तक जे माण्हुनि ऐं असांखे सरप्राइज़ ॾिनो आहे। राणा सनाउल्लाह जो चवणो त सभु गॾिजी अख्तर मेंगल सां ॻाल्हियूं कंदासीं ऐं संदसि शिकायतूं ॿुधंदासीं। इन हवाले सां तफ़सील सां राब्तो कयो आहे सीनियर साफ़ तस्दीक़ सिद्दीक़ सादिक साहब। जी सिद्दीक़ साहब, अपडेट कीजिएगा इस मुलाकात के हवाले से। सिद्दीक़ साहब, अपडेट कीजिएगा मुलाकात के हवाले से। जी, बीएनपी मेंगल के सरबराह सरदार अख्तर जान मेंगल से हुकूमती वफ़द की जो मुलाकात है पार्लियामेंट लाजेस में जारी है। राणा सनाउल्लाह जो वज़ीर-ए-आज़म के मशहूर सियासी और बैनस्बाई राबता अमूर हैं, वो इसकी सरबराही कर रहे हैं, जबकि वफ़द में पीपल्स पार्टी के एजाज़ जखरानी और उस्मान बादीनी जो हैं वो भी शामिल हैं। इसमें सरदार अख्तर जान मेंगल से हुकूमत ने दरख्वास्त की है कि वो अपना इस्तीफ़ा जो है वो कौमी असम्बली की रुकनीत से वापस ले, इस्तीफ़ा ना दें। हम मिल बैठ कर आपका जो बलोचिस्तान के हवाले से कंसर्न है ना सिर्फ उनको दूर करेंगे, बल्कि बलोचिस्तान के हवाले से जो भी फैसला होगा उसके हवाले से आपकी मुशावरत जो है वो बहुत अहम है। आप एक बलोचिस्तान की बड़ी पार्टी के सरबराह हैं और इस हवाले से उन्होंने कहा कि आपकी राय को और आपके तहफ़्फ़ुज़ात को जो है वो सुना जाएगा। राय के मुताबिक हुकूमत ने स्पीकर कौमी असम्बली से भी दरख्वास्त की है कि अभी तक जो सरदार अख्तर जान मेंगल का इस्तीफ़ा है उस पर एक्सेप्ट न किया जाए और आज ही उसका इस्तीफ़ा जो सेक्रेटरी असम्बली ने उनको भिजवाया था, लेकिन उस पर हुकूमती दरख्वास्त पर स्पीकर ने कार्रवाई रोक दी है। जी, बहुत शुक्रिया सिद्दीक़ साहब, इस हवाले से आपने अपडेट किया।